अहिड़े असांजी सिंध तुंहिंजा नसीब असांजी सिंध जा नसीब असांजे सिंध जा जेके मारूड़ आहिनि उहे एम्बुलेंस न मिलण जे करे पंहिंजे मरीज़ खे हिन रेड़ी जे ज़रिए खयूं था वञनि। हे असांजे सिंध जे मारूड़नि जी हालत आहे। हुकुमराननि असांजे सिंध जे मारूड़नि खे एम्बुलेंस जी सहूलियत बि न आहे एतिरी जो पंहिंजनि कारनि खे उन एम्बुलेंस ज़रिए खणी वञनि। दोस्तों, हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो थी सघे। अव्हांजे शेयर करण सां नोटिस थिए ऐं असांजे सिंध जे मारूड़नि खे सिहत जूं सहूलियतूं मुहैया थी सघनि। अहिड़े असांजी सिंध तुंहिंजा नसीब असांजी सिंध जा नसीब असांजे सिंध जा जेके मारूड़ आहिनि उहे एम्बुलेंस न मिलण जे करे पंहिंजे मरीज़ खे हिन रेड़ी जे ज़रिए खयूं था वञनि। हे असांजे सिंध जे मारूड़नि जी हालत आहे। हुकुमराननि असांजे सिंध जे मारूड़नि खे एम्बुलेंस जी सहूलियत बि न आहे एतिरी जो पंहिंजनि कारनि खे उन एम्बुलेंस ज़रिए खणी वञनि। दोस्तों, हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो थी सघे। अव्हांजे शेयर करण सां नोटिस थिए ऐं असांजे सिंध जे मारूड़नि खे सिहत जूं सहूलियतूं मुहैया थी सघनि।